बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि वॻियूं हेडलाइंस। मीरपुर बुर्लो में 2 ॿारड़ा वाह ऐं तला में ॿुॾी फौत। ॻोठ मुरीद बुर्लो में 8 वरनि जो फरहान वाह में ॿुॾी फौत थी वियो, जॾहिं त 6 वरनि जो ग़ुलाम सरवर बि पाणी जे तलाउ में ॿुॾी फौत। नींगरनि जा लाश घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोराम मची। जैकबाबाद पुलिस हेडक्वार्टर SSP जे रीडर इंस्पेक्टर नूरुल्लाह खोसो हथां यरगमाल। बाख़बर ज़रियनि जी दावा मूजिब पुलिस हेडक्वार्टर अमले समेत ज़िले जा तमाम पुलिस ऑफिसर संदसि हाज़िरी भरण ते मजबूर आहिनि। SSP जी ख़ासि इनायत सबबि पंहिंजे सीनियर्स ऐं बाला पुलिस ऑफिसर्स ते बि हुकुम हलाइण लॻो। पुलिस एहलकारनि खां वींदे DSP सतह ताईं जा ऑफिसर बि संदसि अताब हेठि। जैकबाबाद जी लेडीज़ बाज़ार में कोरोना जा जुज़ा वठण लाइ सेहत खाते जी टीम पहुचण बाद दुकानदारनि ऐं शहरियुनि में ख़ौफ़। केतिराई दुकानदार दुकान बंदि करे फ़रार। सेहत खाते जी टीम खुलियल दुकाननि ते चढ़ी 50 खां वधीक दुकानदारनि जा जुज़ा वरिता। शहरियुनि जी राय आहे त सेहत खाते पारां अंग पूरा करण ख़ातिर ज़बरदस्ती सेहतमंद माण्हुनि खे बि कोरोना वारी लिस्ट में शामिल करे खेनि ज़हनी अज़ियत पहुचाई वञे। छठो में कुछ वक़्त अॻु प्यार जो परिणो कंदड़ जोड़े खे औरत जे वारिसनि दावत बहाने सॾाए क़तल करे छॾियो। दड़ोवासी अल्लाह ॾिनो पली जो ऐं संदसि ज़ाल गुल ज़मीरा जा लाश कार मां हथ। SSP वाक़े वारी हंधि पहुची लाश सरकारी तहवील में वठण बाद अस्पताल मुंतक़िल कराए छॾिया। ॿुधायो पियो वञे त मक़तूला ज़मीरा जे भाउ राजा मसण पारां भेण ऐं भेणवीअ खे दावत ते सॾाए गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं घर ख़ाली करे फ़रार थी वियो आहे। जैकबाबाद जे इलाइक़े बहादुरपुर में पीर सन मोहम्मद ख़ान भंगर जैकब न्यूज़ ऑफिस में एहतजाज कंदे दाहियो आहे। मुंहिंजो नाठी तारिक भंगर मुंहिंजी धीउ समीना ते तशद्दुद कंदो आहे ऐं हाणे उनखे क़तल करे आपघात जो ड्रामो रचाइण चाहिनि था। मुंहिंजी न्याणी खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार तारिक भंगर हूंदो। मधेजी में तालका अस्पताल अंदर सीनियर मेडिकल ऑफिसर ऐं लोअर स्टाफ विच में झेड़ो। लतन ऐं मुकनि जो वस्कारो। डॉक्टर रियाज़ मेमण ज़ख़्मी। MC दाख़िल। ज़ख़्मी डॉक्टर मूजिब अस्पताल पहुतसि त लोअर स्टाफ पारां मूंखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया विया, जंहिं बाद आउं पंहिंजी ख़ानगी क्लिनिक ते हलियो वियुसि, जिते लोअर स्टाफ वारनि गुंडागर्दी कंदे मूं मथां हमिलो कयो आहे। DHO डॉक्टर शब्बीर अहमद शेख मूजिब झेड़े जी ख़बर पई आहे। मामले खे निबेरे वठंदासीं। मटियारी में ॻोठ मिसरी ख़ान खोसो जी रवासी औरतुनि ऐं ॿारनि जो न्यू सईदाबाद जे अॻूणे तालका नाज़िम सैयद इनाम शाह राशिदी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ औरतुनि गुलपरी, आयशा, ॼामज़ादी, आसिमा ऐं ॿियनि जो चवणु हो त सैयद इनाम शाह असांखे ज़मीन तां लॾाइण लाइ असां मथां हमला कराए थो ऐं हथियारबंदनि असांजी औताक खे बाहि ॾिनी, जंहिंमें कुझु घर बि सड़ी विया। सैयद ज़मान शाह असांखे ज़मीन ॾिनी हुई जंहिं ते असांजा पक्का घर ठहियल आहिनि। असांखे रुॻो घर जा 2 एकड़ ॾिना वञनि। असांजो को बि तकरार न आहे। हुननि अपील कंदे चयो त असांखे सैयद इनाम शाह जे ज़ुल्म खां बचाए इंसाफ़ फराहम करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो। बिहारो में हिंदू नौजवान प्रकाश चिमराणी इस्लाम खां मुतासिर थी हिंदू मज़हब तब्दील करे कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। हिंदू नौजवान गुलज़ार ख़लील समारोह में पीर आगा जान सरंदी जी ख़ानकाह हसनातुल ख़लील ते कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। संदसि नओं नालो मोहम्मद हमज़ा शेख रखियो वियो। नौजवान मूजिब क़ुरान जी रोशनी में तहक़ीक़ात करण बाद ख़बर पई त इस्लाम ई सचो मज़हब आहे। क़ुरान पाक खां मुतासिर थी बिना कंहिं दबाव जे पंहिंजी मर्ज़ी सां इस्लाम क़बूल कयो। यारू लुंड खां पंजाब वींदड़ कणक सां भरियल ट्रालो ॻोठ यार मोहम्मद बोज़दार वेझो चाकर माइंस पुल सां टकराइजी कल्टी थी पियो। ड्राइवर ज़ख़्मी। कणक मालिक अमरलाल मूजिब ट्राले में 100 मण कणक हुई, जंहिं मां घणे भाङे पाणी में ज़ाया थी वई आहे, जॾहिं त बची वियल कणक खे मशीन वसीले ॿाहिरि कढियो आहे। जरवार में शहरी इतिहाद, सियासी समाजी अॻवाननि ऐं हारियुनि पारां भगत कुंवर राम चौक ते मुख़्तियारकार मीरपुर माथेलो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुख़्तियारकार मीरपुर माथेलो बासरनि जी पोखियल सारियुनि जे ॿेजारे खे ख़तमु न पियो करे, जंहिं सबबि फुटी जी फसल खे नुक़सान थी रहियो आहे। उन्हनि घुर कई त बासरनि जे वांगारू करप्ट मुख़्तियारकार खे फौरी हटायो। तालके हैदराबाद बाराड़ी जी राहू की शाख भरिसां ॻोठ शाहनवाज़ जोणे जो वासी सीनियर सहाफ़ी हरेश कुमार सामी गुज़िरियल 1 साल खां ब्लड कैंसर, गुर्दनि, कारे कामिण ऐं ॿियनि केतिरनि ई ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला हुअण सबबि घर में लाचार पियल। संदसि मासूम ॿार बि फाका कशी ते मजबूर। बीमार सहाफ़ी पारां सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी हाला में क़ाइम 100 खां वधीक गैर क़ानूनी सिरनि जे भठनि में गंद कचिरो, प्लास्टिक, बूट, कपड़ा ऐं ख़तरनाक केमिकल जे इस्तेमाल ख़िलाफ़ प्रोग्रेसिव अलायंस ज़िला मटियारी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ मुस्लिम लीग नून जे मोहम्मद मूसा सयाल, जमायत इस्लामी जे हाफ़िज़ शहज़ाद, जस्कम जे अब्दुल रशीद ॾेथो, सिंध संगीतकार जे सैयद एहसान शाह, भील इतिहाद जे डॉक्टर ख़ुशहाल भील, मुतासिर ॻोठाणनि मोहम्मद जुमन राहू, सिकंदर राहू, नदीम मंगरियो ऐं ॿियनि घुर कई त इंसानी ज़िंदगी समेत पखियुनि,
जानवरनि ऐं वणनि ॿूटनि सूधो हर जानदार लाइ ख़तरनाक केमिकल इस्तेमाल कंदड़ बठनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। सांगड़ में हीरू भील जी दरख़्वास्त ते डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज जे हुकुम ते शादातपुर पुलिस जी कार्रवाई। बासर ज़मींदार जी ख़ानगी जेल में कैद 3 औरतनि ऐं 4 ॿारनि समेत 10 ॼणा बाज़ियाब। अदालत खे सखर में सिंध पब्लिक सर्विस कमीशन एक्साइज़ जो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि अमजद अली, नईमुल्ला, हुसैन अहमद, खलील अहमद ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 2018 में असिस्टेंट कमिश्नर, सेक्शन ऑफिसर, फूड कंट्रोलर ऐं असिस्टेंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ ऐं एक्साइज़ जे उम्मीदवारनि इम्तिहान पास कयो। ॿियनि इदारनि जे उम्मीदवारनि खे उन ई वक़्तु जॉइनिंग ऑर्डर ॾिना विया, पर एक्साइज़ खाते जे उम्मीदवारनि खे अञा ताईं जॉइनिंग नाहे मिली सघी। हुननि मुतालबो कयो त खेनि जॉइनिंग ऑर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो। ऐं मटियारी में पीटीआई जे ज़िलई सदर अब्दुल रज़ाक खोसो जी सदारत हेठि तंज़ीम साज़ी जे हवाले सां इंसाफ़ हाउस ते इजलास थी गुज़रियो। इजलास में इंसाफ़ स्टूडेंट फेडरेशन जे ज़िलई सदर दीपक कुमार, गुलाम मुस्तफ़ा जमाली, साजिद राजपूत समेत ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि जी शिरकत। यूसी सतह ते तंज़ीम साज़ी करण जो ऐलान। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।